तवामा केर बि तेसी जन्नत में दाखिल न थी सघंदो जेसी वो मोमिन न बणजी वञे, जेसी ईमान जी दौलत न हासिल करे, ईमान वारो न बणजी वञे, तेसी उनखे अल्लाह ताला जन्नत में दाखिल न फरमाईंदो। वला तुमिनून हत्ता तहाबू, ऐं तव्हां मां को माण्हू तेसी मोमिन नथो थी सघे जेसी हिक ॿिए में मुहब्बत न रखो, पाण में उल्फत न रखो, पाण में चाहत न रखो, पाण में कलमे पढ़ण वारा हिक ॿिए में चाहत उल्फत नथा रखो, तेसी तव्हां मोमिन नथा थी सघो। माना जन्नत में वञण जे लाइ ईमान ज़रूरी आहे, ऐं ईमान जे लाइ मदीने वारो साईं फरमाए त हिक ॿिए में मुहब्बत रखणु ज़रूरी आहे। साईं फरमाए अला अदुल्लुकुम अला शैइन इज़ा फअलतुमूहु तहाबबतुम, तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां जंहिंजे करण सां अल्लाह तव्हांखे हिक ॿिए में मुहब्बत अता फरमाईंदो, तव्हांजे दिलयुनि में हिक ॿिए जे लाइ चाहत पैदा थींदी, हिक ॿिए जे लाइ मुहब्बत पैदा थींदी। तव्हांखे अहिड़ो अमल ॿुधायां? अर्ज़ कयो हा या रसूल अल्लाह। करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो अफ़शु सलाम बैनकुम, हिक ॿिए में घणो सलाम कयो, अल्लाह तव्हांजी दिलयुनि में मुहब्बत पैदा करे छॾींदो। महफ़िल में अचो त सलाम कयो, महफ़िल मां वञो त सलाम कयो, घर में अचो त सलाम कयो, राह वेंदे हिक ॿिए सां मिलो त सलाम कयो, हिक ॿिए में घणो कसरत सां सलाम कयो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो सलाम करण तव्हांजे दिलयुनि में हिक ॿिए जे लाइ मुहब्बत पैदा कंदो, ऐं मुहब्बत पैदा थींदी त ईमान पैदा थींदो, ईमान पैदा थींदो त पाण खे अल्लाह जन्नत अता फरमाईंदो। ऐं साईं फरमायो त पुराणी क़ौमुनि जूं आदतूं तव्हां ॾे सुरी आयूं आहिनि, तव्हां ॾे वधी आयूं आहिनि। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उहे कहिड़ियूं? साईं फरमायो बुग़्ज़ ऐं हसद, इहे शयूं तव्हां में बची वियूं आहिनि। ऐं बुग़्ज़ इंसान जे लाइ कूड़ींदड़ आहे, मां नथो चवां त मथो कूड़ींदो आहे, बल्कि दीन खे कूड़े ख़तम करे छॾींदो आहे। वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला तदखुलूनल जन्नत हत्ता तुमिनू, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे तव्हां तेसी जन्नत में दाखिल न थींदो जेसी तव्हां ईमान न हासिल कंदो। उन ज़ात जो कसम जंहिंजे हथ में मोहम्मद करीम जी जान आहे, नबी साईं कसम कयो, जेसी मोमिन न बणबो तेसी तव्हां जन्नत में दाखिल न थींदो। वला तुमिनून हत्ता तहाबू, ऐं तेसी तव्हांखे ईमान जी दौलत न मिलंदी जेसी तव्हां हिक ॿिए में मुहब्बत न रखंदो। अला उनब्बिउकुम बिमा युसब्बित ज़ालिक, साईं फरमायो तव्हांखे ॿुधायां त दिलनि में मुहब्बत कीअं साबित थींदी, कीअं पैदा थींदी। अर्ज़ कयो आओ या रसूल अल्लाह। साईं फरमायो अफ़शू अस्सलाम बैनकुम, हिक ॿिए में घणो सलाम कयो, अल्लाह बुग़्ज़ खे ख़तम कंदो, हसद खे ख़तम कंदो, कीने खे ख़तम कंदो, दुश्मनियुनि खे ख़तम कंदो, तव्हांखे अल्लाह ईमान जी दौलत ॾींदो ऐं तव्हांखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। ऐं काफ़ी मरतबा मूं तव्हांखे हदीसूं ॿुधायूं आहिनि, माण्हू सलाम करण खे मामूली सम्झनि था, पर सलाम अहिड़ी शइ आहे जेको जीअं लफ़्ज़ सलाम आहिनि ईअं सलामतीअ सां पाण खे जन्नत में दाख़िल कंदो। साईं जन फरमायो त अफ़शु सलाम वातिमुत तआम, सलाम घणो कयो, माण्हुनि खे मानी करायो, तदखुलुल जन्नत बिसलाम, अल्लाह तव्हांखे सलामती सां जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो। सलाम करण जो तरीक़ो छा आहे? मदीने वारे साईं सेखारियो आहे। जॾहिं कंहिं वक़्त सां मिलो, कंहिं मजलिस में अचो त पूरो सलाम कयो। कीअं? अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, ये पूरा लफ़्ज़ चओ। हिकिड़ो सहाबी आयो मजलिस में, चई अस्सलामु अलैकुम, फरद अलैहि, माण्हुनि हुनखे जवाबु ॾिनो, उहो अचे मजलिस में वेही रहियो। साईं फरमायो अशर अशर अशर, 10 सुम जा रजुलुन आख़र, वरी ॿियो मर्द आयो, उन चयो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, माण्हुनि हुनखे जवाबु ॾिनो ऐं उहो मजलिस में वेही रहियो। साईं फरमायो इशरून इशरून इशरून, 20 वरी टियों मर्द आयो, उन चयो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू, पूरो सलाम कई। फजलस, साईं फरमायो सलासून 30। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, तव्हां पहिरीं चयो 10, वरी 20, वरी 30 लफ़्ज़ चवण जो मक़सदु छा हुयो? साईं फरमायो मन क़ाल अस्सलामु अलैकुम कुतिबत लहू अशरु हसनातिन,
जॾहिं माण्हू चवंदो अस्सलाम वालेकुम अल्लाह ताला हुन जे लाइ 10 नेकियूं लिखी छॾींदो आहे। वरी जॾहिं चवे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि कुतिबत लहू 20 हसनतन। जॾहिं माण्हू चवे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू त अल्लाह ताला हुन जे लाइ रहमतुल्लाह ताईं चवे त 20 रकात में 20 नेकियूं अल्लाह अता फरमाईंदो। पर जे वबरकातु लफ़्ज़ चवे पूरियूं 30 नेकियूं अल्लाह अता फरमाईंदो। समझो था। ऐं ॿी हदीस मुबारक आहे साईं फरमायो सलामुन अलैकुम अशरु हसनात। सलामुन अलैकुम चवण सां 10 नेकियूं मिलंदियूं। सलामुन अलैकुम वरहमतुल्लाहि फ़क़ाल 20 हसनतन। साईं जॾहिं सलामुन अलैकुम वरहमतुल्लाह चवे साईं फरमायो 20 नेकियूं मिलंदियूं। ऐं चयो या रसूलल्लाह जेकॾहिं चयो वञे सलामुन अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू साईं फरमायो त हुनखे 30 नेकियूं मिलंदो। पोइ फ़क़ाम रजुलुन मिनल मजलिस। पोइ हिकिड़ो मर्द हुयो उहो मजलिस मां उथी रवानो थी वियो, उथियो ऐं हलियो वियो। वलम युसल्लिम ऐं सलाम न कई त मदीने वारे साईं फरमाया मा आवशक मिन नसीय साहिबुकुम के तकड़ तव्हांजे भाउ खां सलाम जी नेमत विसारे छॾी। तकड़े जो उथी वियो न, हिनखे को तकड़ो कमु हुयो जंहिं सलाम विसरी विसलियो। जॾहिं तव्हां मां को माण्हू मजलिस में अचे तॾहिं सलाम करे ऐं जॾहिं वञे मजलिस मां उथी वञो तॾहिं सलाम करे पोइ घर खां ॿाहिरि निकिरंदा कयो, मजलिस मां ॿाहिरि वेंदा कयो। हज़रत सैयदना मुआविया बिन कुर्रा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए त मूंखे पंहिंजे अबे नसीहत कई त असांखे मदीने वारे साईं सेखारियो हुयो त जॾहिं तव्हां मजलिस में अचो न त ॿिया कम छॾे ख़ैर जी मजलिस में वञी शरीक थींदा कयो। ख़ैर जी जेका जितां दीन सिखण खां मिले, क़ुरान सिखण खां मिले या भलाई नसीब थिए, को हुनुर सिखण जे लाइ मिले, उन मजलिस ॾे बार बार वेंदा कयो। पर जेकॾहिं तव्हां उन मजलिस में पहुतो ऐं तव्हां घणी देरि ताईं वेही नथा सघो, तव्हांखे कमु आहे, तव्हांखे को ज़रूरत आहे, तव्हां मजलिस मां उथी वञो था त फरमाए थो जॾहिं मां उथो त पोइ पंहिंजे मजलिस जे शरीकनि खे चवंदा कयो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह चई पोइ वेंदा कयो। बाबा छाजे लाइ? साहिबी चए थो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो जॾहिं तव्हां मजलिस मां उथी सलाम करे वेंदो न, जेतिरी देरि उहा मजलिस हलंदी उनमें जेतिरो ख़ैर नाज़िल थींदो रहंदो, तूं पंहिंजे कम सां वेंदे तॾहिं उहो ख़ैर अल्लाह तुंहिंजी तक़दीर में लिखी छॾींदो आहे। सलाम जी बरकत सां उन हाणे हितां को मजलिस मां उथी वञे ऐं हिते सलाम करे वञे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह करे हलियो वञे त जेसि ताणी हिन ख़ैर जी मजलिस आहे, हदीसूं पढ़ूं था पिया, दीन सिखूं था पिया, ख़ैर नाज़िल थिए थो पियो। हाणे माण्हू त पाण हलियो वियो पंहिंजे कम सां, पंहिंजो ज़रूरी कमु हुयो, पर जेसीं असांखे ख़ैर मिलंदो रहंदो ओतिरो ख़ैर उनखे अल्लाह ताला अता फरमाईंदो। सम्झो था। ऐं जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त उन ते सलाम न करणु जाइज़ न आहे। क़ुर पढ़ियो वञे या हदीस पढ़ी वञे, हदीस ऐं क़ुर जी मजलिस आहे, जे सलाम करे थो त वेठल मजलिस वारा क़ुर ऐं हदीस ॾे गौर कनि, उनखे सलाम जो जवाबु न ॾियनि। छो त हिन सलाम जे लफ़्ज़नि खां वधीक सलामती अल्लाह जे क़ुर जे ज़रिए अल्लाह नाज़िल फरमाईंदो। ऐं जॾहिं तव्हां मस्जिद में अचो त अज़ान खां बाद में माण्हू सुन्नतूं पढ़ंदा आहिनि या तिलावत कंदा आहिनि मस्जिद में, उन वक़्तु जमातुनि ते सलाम करणु जाइज़ न आहे। जे को माण्हू क़ुर थो पढ़े पियो त तव्हां सलाम कयो त सलाम जो जवाबु ॾियणु लाज़मी थी थो वञे, त उहो तव्हां माना तव्हांजे करे क़ुर खे छॾे तव्हांखे जवाबु ॾे। या के माण्हू नफ़िल था पढ़नि पिया, इत्तिफ़ाक़ थी वञे को निमाज़ में सलाम जो जवाबु ॾेई वेही रहे, निमाज़ छोड़े वेही रहे, इहो गुनाह तव्हां ते ईंदो न। तव्हां सलाम छा लाइ कयो? जंहिंमें निमाज़ जो इंतज़ार हुजे, कुझु माण्हू तिलावत था कनि, कुझु माण्हू दुआ था घुरनि, कुझु माण्हू निमाज़ था पढ़नि, त उन वक़्तु ॾाढियां वॾे आवाज़ सां सभिनी खे सलाम करणु जाइज़ न आहे। हा, जिते जे पासे में वेहो जंहिंजे हुनजे घर में वेही उनखे आहिस्ता चओ अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह, त इहो जाइज़ आहे। इज्तिमाई सलाम जाइज़ न आहे। ऐं जॾहिं घर में दाख़िल थियो त मदीने वारो साईं थो फरमाए त इज़ा दख़लत अला अहलिक फसल्लिम, जॾहिं बि घर में दाख़िल थियो न तव्हां सलाम कंदा कयो। अर्ज़ कयो छो या रसूलल्लाह? साईं फरमाया तकूनु बरकतन अलैक व अला अहलि बैतिक, सलाम करण तोते तुंहिंजे घर वारनि खे अल्लाह जी बरकत जे नुज़ूल जो सबबु बणिजी वेंदो। हिकिड़ो सहाबी वियो साईं करीम जी ख़िदमत में आयो, अर्ज़ कई या रसूलल्लाह ॾाढो ग़रीब आहियां, ॾाढी तंगदस्ती आहे, घर में ॾाढी परेशानी आहे, या रसूलल्लाह मूं वटि का शइ कोन थी बचे, घर में ॾाढो परेशान आहियां, कर्ज़ी थी वियो आहियां,
ऐं मखरूज़ थी वियो आहियां, एतिरा कर्ज़ आहिनि, लाहे नथो सघां। या रसूलुल्लाह महिरबानी फरमायो, साईं फरमायो तोखे ॾस थो ॾियां, वञी हुन ते अमल कर, अलाह तुंहिंजा हाणे ई कर्ज़ लाहे छॾींदो। या रसूलुल्लाह ॿुधायो, साईं फरमायो जॾहिं घर वञी न त घर में जीअं दाख़िल थी त वॾे आवाज़ सां चओ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। घर जे सहन में हुजी या कमरे में वञी या विरांडे में वञी वॾे आवाज़ सां चओ अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू, सलाम करे पोइ दिलि में आहिस्ता 3 दफ़ा सूरत इख़लास पढ़, क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। तुंहिंजा जबलनि जेॾा कर्ज़ हूंदा न, अलाह उहे कर्ज़ लाहे छॾींदो। उन साहबी चयो त मूं वञी इहो अमल कयो, मूं वञी ईअं कयो जीअं साईं करीमन सेखारियो हुयो। कुझु वक़्तु न गुज़रियो, मां जन कर्ज़नि जे करे परेशान हुयुसि, मक़रूज़ मूं वटि कर्ज़ ख़्वाह मूं वटि ईंदा हुया, मां हुननि जो मक़रूज़ हुयुसि। अलाह ताला एतिरी बरकत ॾिनी, जेके मूं ॾे लहणा हुया उहे मुंहिंजा कर्ज़ी थी विया। अलाह ताला हिन सलाम जे ज़रिए एॾी बरकत अता फरमाई। सम्झो था, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलासतुन कुल्लुहुम ज़ामिनुन अलल्लाह, 3 माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे ज़मानत ऐं हिफ़ाज़त में अची वेंदा आहिनि। 3 माण्हू अल्लाह जी ज़मानत में अची वेंदा आहिनि। हिकिड़ो उहो मर्द जेको अल्लाह जी राह में जिहाद जे लाइ निकितो, या दीन जे कम जे लाइ निकितो, रब जी राह में निकितो, उहो दीन सिखण जे लाइ निकितो आहे, उहो माण्हू तबलीग जे लाइ निकितो आहे या जिहाद जे लाइ निकितो आहे। फहुव ज़ामिनुन अलल्लाह, मदीने वारो साईं तो फरमाए इहो अल्लाह जी ज़मानत में, अल्लाह जी हिफ़ाज़त में। तां जो उहो वफ़ात करे वञे त अल्लाह हुनखे जन्नत में दाख़िल कंदो, पर जे घर वापसि मोटी अचे त हुनजे लाइ अजुर आहे, हुनजे लाइ गनीमत आहे, हुनजे लाइ अल्लाह वॾा इनाम तयारु करे छॾिया। ऐं ॿियो उहो मर्द राह इलल मस्जिद, जेको मस्जिद ॾे विखूं खणी वञे थो निमाज़ पढ़ण जे लाइ। जीअं तव्हां पंहिंजे घर खे छॾे अची मस्जिद में वेठा आहियो, साईं फरमायो जेसीं उहो घर वापसि मोटी नथो वञे फहुव ज़ामिनुन अलल्लाह, उहो अल्लाह जे हिफ़ाज़त जी ज़मानत में आहे। पर असीं सभई जेके घर मां जे मस्जिद में वेठा आहियूं, असांजी हींअर वक़्तु हिन वक़्तु ज़मानत अल्लाह जे हथ में आहे। तव्हांजो या त वफ़ात करे वञनि, जे मरी विया आहिनि रस्ते में त अल्लाह हुननि खे जन्नत में दाख़िल कंदो। पर जेकॾहिं घर या रुदू घर वापसि मोटी आया, अॼु घर पहुता त नाल मिन अजरी ओ गनीमती, त उहो अजुर सवाब अल्लाह जूं नेमतूं समेटे पोइ घर पहुचंदा आहिनि। ऐं वरजुलुन दख़ल बैतहु, ऐं उहो मर्द जेको घर में दाख़िल थियो, अचण साण सलाम कई, घर में पहुचण साण सलाम कई, फहुव ज़ामिनुन अलल्लाह, जेसीं घर में मौजूद आहे तेसीं अल्लाह जे हिफ़ाज़त ऐं ज़मानत में आहे। सलाम करण अहिड़ी भली शइ आहे जो घर में अचो, हिकिड़ो त बरकत ॾींदी, ॿियो साईं फरमायो त अल्लाह जी हिफ़ाज़त ऐं ज़मानत में अची वेंदो। का मुसीबत न ईंदी, माना रब जी ज़मानत, का मुसीबत न आहे अचणी, का वबा न आहे अचणी, को ॾुख न आहे अचणो, दुनिया जा दर्द कर्ज़ मर्ज़ चोर बाहि हर शइ जेका मुसीबत अची वञे घर ते, अल्लाह ताला तुंहिंजी हिफ़ाज़त पाण फरमाए छॾींदो। ऐं साईं फरमायो मन सरहू अल्लाह यजिद शैतान इंदहु तआमन वला मकीलन वला मबीता। साईं फरमायो तव्हां मां जेको माण्हू नथो चाहे त हुनजे ताम में, हुनजे बिस्तर ते, हुनजे घर में, हुनजे उथण वेहण में शैतान शरीक न थिए, त हुनखे घुर्जे त घर में जीअं दाख़िल थिए न त घर वारनि ते सलाम करे, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। अल्लाह ताला हुनजे ताम खे, हुनजे बिस्तर खे, हुनजे घर खे, हुनजे बच्चनि खे शैतान खां महफ़ूज़ फरमाए छॾींदो, शैतान खां हिफ़ाज़त में करे छॾींदो। हिन जे करे घणो सलाम कयो ऐं सलाम में तकड़ कयो। साईं फरमायो त उहो माण्हू जेको सलाम में अगराई करे, उहो अल्लाह जे ज़ोर क़रीब थी वेंदो आहे। हदीस आहे साईं कयो या रसूलल्लाह, सलाम में अगराई केरु कंदो आहे? साईं फरमायो जेको अल्लाह जो वेझो हूंदो आहे उहो अल्लाह सलाम में अगराई कंदो। जॾहिं तव्हां मुलाक़ात कयो न त ईअं थिए जो तव्हां में हिर्स हुजे त पहिरियां मां सलाम कयां, हिन जमात खे, पंहिंजे दोस्त खे, पंहिंजे भाउ खे पहिरियां मां सलाम कयां। सलाम में अगराई करण वारो अल्लाह जे ज़ोर क़रीब थी वेंदो। अल्लाह ताला शाह अमल की तौफ़ीक़ अता फरमाए। सल्लल्लाहु